अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं डेली तव्हां सां ज़बरदस्त कचेरी थींदी आहे, ज़बरदस्त गेस्ट ईंदा आहिनि असां वटि। अॼु बि असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि, पर उन खां पहिरियां जेको आहे तव्हां ई मां थोरी कचेरी करे वठूं। तव्हां ई मां थोरी कचेरी इहा कंदासीं, मौसम जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। मौसम ॾाढो गरम थी चुको आहे, डे टेम्परेचर तमामु घणो हाई थी वियो आहे। राति जो बि टेम्परेचर जेको आहे मतिलबु सही नथो थिए। हींअर हवाऊं खुलियूं आहिनि पर गरम हवाऊं लॻी रहियूं आहिनि। सो इन जे करे जेको आहे एलर्जीज़ बि तमामु घणी थी थियनि पियूं, गले में सूरु, खंघि, ज़ुकाम, बुख़ार। सो तमामु घणो एहतियात कयो। ऐं डिहाइड्रेशन जो बि ख़तरो आहे हिन में, छो त ज़ाहिर आहे पाणी घटि थो पीजे, कंहिं वक़्तु पाणी वणे थो, कंहिं वक़्तु पाणी नथो वणे, मतिलबु अजीब तबियत आहे। सो इन जे करे पंहिंजो पाण खे हाइड्रेटेड रखो, पाणी जो इस्तेमालु तमामु घणो कयो, जूसिस पियो, फ्रूट्स खाओ, ऐं पंहिंजे घर भातियुनि जो, पंहिंजे ॿारनि जो स्पेशली तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं हीउ मौसमु अहिड़ो आहे जो अक्टूबर त हूअं ई गरम हूंदो आहे, तमामु घणी सर्दी थी चवां, गर्मी हूंदी आहे। ॾिसो सर्दियुनि जी तरफ़ वञण जी तयारी आहे त वात मां सर्दी जो लफ़्ज़ निकिरी आयो। अलाह करे त सर्दियूं जल्दी अचनि कराची में, पर ॾाढो इंतज़ारु कराए पोइ ईंदी आहे सर्दी असां वटि। पर उमेदु आहे त इंशाल्लाह हिन भेरा मौसमु सुठो थींदो। असांखे अलाह में ई उमेदु आहे ऐं अलाह सां ई असांखे दुआऊं करणु घुरिजनि। सो अॼु जेके असां वटि गेस्ट हिते मौजूदु आहिनि, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त डॉक्टर रहीम बख़्श भट्टी साहब असां सां गॾु आहिनि। डायरेक्टर गिम्स गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जा डायरेक्टर आहिनि। ऐं उन खां अलावा असांजी प्यारी होस्ट, असांजी प्यारी दोस्त, मुंहिंजी मतिलबु फेवरेट सिंगर्स मां हिकु आहे। हमेशह मां उनखे सुठा कॉम्प्लीमेंट ॾींदी आहियां। नुज़रत मुग़ल असां सां गॾु आहे ऐं उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं नुज़रत? वालेकुम ठीक हैं? अस्सलाम, मैं बिल्कुल ठीक ठाक। आप बताइए कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह, मैं बिल्कुलु ठीकु हूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीकु आहे, अलाह शुक्र आहे। तबियत ठीकु आहे तव्हांजी? ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ॿीहर तव्हांखे हिते ॾिसी ॾाढो सुठो थो लॻे पियो ऐं तव्हांखे ॿीहर मां भली कार थी चवां पई वॾी पंहिंजे रंगन महिरबानी। भरी शाम में। महिरबानी। सर, सभिनि खां पहिरियां तव्हां सां इहो सुवालु करणु चाहींदमि त तव्हांजो नंढपणु कीअं गुज़रियो? नंढपणु जीअं आम ॿारहाड़ी में ॿारु हूंदो आहे, जेके घर में पैदा थींदो आहे, तॾहिं असां वटि इहे वॾियूं मालातूं कोन हुयूं, वॾा घर कोन हुया। 6 जो घर ठहियलु हो, उन में असां पैदा थियासीं। मुंहिंजो वालिद साहिबु हारी हो, हारपो कंदो, ऐं ज़ाहिर हारपो कंदो, एॾो अमीर न हुयो, त उते पैदा थियुसि। तंहिंखां पोइ पंहिंजी प्राइमरी जेका ई एजुकेशन, मुंहिंजे वालिद साहिब जो शौक़ु हूंदो, मां पहिरियों ॿार हुउसि जो, वॾो मां हुयुसि, सही त कीअं बि करे हिनखे मां पढ़ायां कीअं, वॾो शौक़ु हूंदो हुनखे। सो इहा जे घर में हूंदा ॿार ॿकरियूं इहे हूंदियूं तॾहिं हर घर में, सही उहो कॾहिं चाढ़णु वञूं, कॾहिं मेहूं, कॾहिं कीअं। त वालिद साहिब खे मेहुनि जो शौक़ु घणो हूंदो, त वरी खीर जो बि हूंदोसि, त वरी गाह कराइण जो शाम जो वठी वेंदो ॿारनि खे, जे मूंखे वठी वेंदो, गाह कर बाबा, ही कर। ॾाढो हिकिड़ो सुठो माहौल हुयो। मुंहिंजा वालिद साहिब, मुंहिंजी वालदा तमामु मुंहिंजी पालण में मुंहिंजो वॾो हथु हुयो। ऐं इहो न हुजां त हिन कंडीशन में न हुजां, अॼु उनजे करे ई आहियां मां। माशाअल्लाह, माशाअल्लाह। त वालिद ऐं वालदा जे करे ई मुंहिंजो शौक़ु हूंदो त कीअं बि करे असांजो पुटु डॉक्टर थिए। अच्छा, सही। अच्छा, त उन डॉक्टर हूंदा ई कोन हुआ। हा, चंद असांजे ज़िले में 2 अलाए 3 डॉक्टर हुया, हूंदा, त उनजो शौक़ु त जॾहिं बीमारी थींदी त उहो डॉक्टर ॾे वेंदा, त उन लाइ वॾी ॻाल्हि हूंदी डॉक्टर त मतिलबु तमामु घणो। हाणे त डॉक्टर जाम थी विया आहिनि असांजे ज़िले में। मुंहिंजे ख़्याल में जेके वॾा तॾहिं कोर्स हूंदो 2 सालनि जो, पोइ उहे डॉक्टर सॾिबा। MBBS में 3 डॉक्टर हुया सॼे ज़िले में। खैरपुर वॾो ज़िलो ऐं स्टेट ई असांजी तॾहिं मीराणो, तॾहिं मीरनि जो हूंदो, उहो हूंदा असांजा बादशाह। त पर इहो हूंदो त मीरनि जे वत में त भई ॿार खे तव्हां पढ़ायो, कंपलसरी पढ़ायो, ऐं स्कूलनि में वठी वञो उनखे,
ऐं उहो हर शइ ख़र्च सां बीहर कंदासीं तव्हांजो, किताब हुजनि, राश हुजे, मानी हुजे, सभु कुझु तव्हांखे प्रोवाइड कंदासीं। वाह वाह। वालदेन वीचारा ग़रीब हूंदा उनखे त, पर ॾाढो उनखे फैसिलिटेट कंदा। मीर तॾहिं असांजो मुरादा स्कूल बि हूंदो, स्कूल हूंदो मीरनि जे करे ठहियो। तालीम आहे प्राइमरी उते ई कई, सही। मैट्रिक बि उते कई, ऐं होशियारु त हूंदुसि मां। पोइ MBBS में इंटर कई, शौक़ु हो त मां डॉक्टर थियां। अच्छा इंटर कई बालाजी में, अच्छा अच्छा। उहा हैदराबाद मां कई। सही। उहो सचल सरमत कॉलेज हूंदी तिलक चाड़ी ते, उते उहो उतां कई, इंटर उतां कई। मां जी सुठी पोज़ीशन हुई, मुंहिंजी जेकॾहिं उन में बि असां फस्ट सेकेंड थर्ड फोर्थ हूंदासीं, कॾहिं मां फस्ट खणंदो हुउसि, कॾहिं सेकेंड खणंदो हुउसि। अच्छा। हा तहमत में पोइ मुंहिंजी MBBS में दाख़िला थी वई। उन 100 ॿार हूंदा डॉक्टर थींदा, 100 ॿार सॼी सिंध मां कराची खे छॾे, ऐं उहो बि तमामु थोरा हूंदा। सो कॉम्पिटिशन वॾी हूंदी, सॼी सिंध मां 100 ॿार MBBS में वॾी अचनि। ॻाल्हि आहे। पोइ मुंहिंजी दाख़िला थी वई, 5 साल LMC में गुज़ारिया, उते पढ़ियुसि। अच्छा, इहो त वालिद साहबु जेको पैसा पढ़ाइण लाइ ज़ाहिर हुअण कोन हूंदा। पोइ हिकिड़ी मां तव्हांखे कहाणी थो ॿुधायां पंहिंजी, उहा ॾाढी टिपिकल आहे। मां वालिद साहब खे चयो, वालिदा खे चयो, मां हाणे बाबो पैसा काॾो आणींदो। सो उते फैक्ट्री हूंदी जाजामिया जी, फ़क़ीर टेक्सटाइल मिल। सो उन ॾे मां उनखे चवां थो को स्कॉलरशिप ॾींदा अॻे, स्कॉलरशिप ॾींदो त वरी मां बाबो त न पढ़ाईंदो, हैदराबाद में एजुकेशन सुठी ईंदी त कीअं पढ़े थो। पोइ उन ॾे वियुसि पे। तव्हां जॾहिं कॾहिं आया हुजो गंबट, त शहर खां जॾहिं इहा स्टेशन आहे, विच ते पुल आहे रोड़ी कैनाल जे मथां। जॾहिं मां रोड़ी कैनाल ते पहुतुसि त मां चयो यार छॾ, उन खां घुर जेको वरी पचारे ई न नी। बेशक। उहे सॼा पेपर एप्लीकेशन फाड़े उन रोड़ी कैनाल में विधा। ओहो अच्छा। अजीब क्या उहे मोटी आयसि, अमां पुछियो छा करे? मां चयो मां हथु टचण मूंखे कोन ईंदो आहे, मां त हथु उछले आयो आहे। हा वधनि करो, ठीकु आहे। ऐं इन पननि जो जेको आहे उहो अॼु नज़र पिया अचनि पन उते ई, इंस्टीट्यूट मुंहिंजो उते ठहियो आहे। सही। पोइ अच्छा, कुदरती मुंहिंजो सुठो हुई त मूंखे डायरेक्टरेट हूंदी एजुकेशन, उन मूंखे स्कॉलरशिप ॾी, जंहिंमें 65 रुपया सॼे साल जा बुकनि लाइ, ऐं 63 रुपया मुंहिंजी स्कॉलरशिप शुरू करे ॾी। माशाअल्लाह। पोइ MBBS जेको हली पियो आहे, ऐं पैसनि जी ज़रूरत कोन हुई, पैसा ईअं थी विया आहे। सही। सो ईअं एजुकेशन थी, डॉक्टर थियुसि। डॉक्टर खां पोइ वरी जा जंग लॻी 71 वार, जी जी जी। चओ अचो जंग फील्ड में अचो, अचे जंग में वञो। पोइ वरी आर्मी में वियुसि 4 साल, उते इन्फेंट्री सां कयोसीं, जंहिंमें इहो सॼो किसो थियो। पोइ 4 सालनि खां पोइ वरी मां गंबट आयुसि, त मूंखां सेक्रेटरी साहिबु पुछियो, उस्ताद हो मुंहिंजो, एप्लीकेशन लिखीमांसि, मिलियोमांसि, चई किथे मोकिलिया? मां जिथे तव्हां मोकिलियो, न तूं गंबट वञ, उते ज़रूरत आहे। उहो गंबट मुंहिंजो ऑडर कढी वञो, नहीं मां गंबट जॉइन कयो हुते। उहा डिस्पेंसरी जेका हुई ॿीरनि जी ठहियल हुई चोटीअ में, उन डिस्पेंसरी जॉइन कई। डिस्पेंसरी खां पोइ इहो 74 में, 74 में, त उन खां पोइ अॼु ताईं मां उते ई आहियां। माशाअल्लाह। अॼुकल्ह मुंहिंजा 50 साल पूरा थी विया, 74, ऐं हाणे जेको आहे 24 में मुंहिंजा 50 इयर्स जेके आहिनि कंटिन्यूअस उते पूरा थिया आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। वॾी महिनत आहे सर तव्हांजी, अलाह साईं तव्हांखे अञा मज़ीद हिमत ॾिए त तव्हां हीअं ख़िदमत कंदा रहो, ऐं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती वारी अलाह साईं ज़िंदगी अता करे। असांजी दुआऊं ऐं बेस्ट विशिस तव्हां सां गॾु आहिनि। जॾहिं बि असां ॾिसंदा आहियूं तव्हांजो कमु, त असांखे ख़ुशी महसूसु थींदी आहे। इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त हीअ ख़िदमत करण वारो जेको हिकिड़ो कमु आहे, इहो तव्हांजे अंदरि में ख़ुदा जी तरफ़ां आयो, या तव्हां पंहिंजे माउ पीउ खे ॾिठो हुयो त उन्हनि खे ॾिसी ॾिसी तव्हांखे बि इहो शौक़ु थियो? मुंहिंजा वालिदैन नेक हुया, ऐं मुंहिंजो हूंदो जीअं थी करे का ख़िदमत थिए। मुंहिंजो वालिद साहब जी तव्हां कहाणी ॿुधायां, असांजी घर हूंदा, पोइ सुबुह जो जेकॾहिं घर खां निकिरंदो, साइकिल हूंदी हुअसि,
पोइ सभु जेके मायूं हूंदियूं ॻोठ जूं उनखे लिखी कोन यादगिरी हूंदोसि त असां लाइ हेतिरा मिर्च वठी अचु, हेतिरा लूणु वठी अचु, हेतिरी सब्जी वठी सही ऐं सभिनी घरनि जो सुबुह जो सौदो वञी मार्केट मां वठी उहो वरी हिसाबु करे जेकॾहिं तॾहिं पायूं पैसा हूंदा उहो उनखे वापसि कंदो। कंहिंखे खंडु घुरबी, कंहिंखे लूणु घुरो, कंहिंखे खार घुरबी, कपिड़ा जी मां ॾिसंदुसि किडनी भरे खणी ईंदो त बाबा मुंहिंजो उन खां वठी सर्स शुरू खां ई इहो हुयो। ऐं मुंहिंजी वालदा बि घर में ईअं हूंदो सभु को जेका शइ यानी चवंदा आहिनि वॾी माई हूंदी आहे त उहा सभिनि जी यानी इज़त करणु इज़त शौक़ु हुयो त मां डॉक्टर थियां। बाबा जो बि शौक़ु हुयो, मुंहिंजी माउ बि शौक़ु हो त पोइ डॉक्टर माना पेशो हो त ख़िदमत जो त वटि इहो ई उन खां उहो शुरू थियो। ऐं वारद साहिब खे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मां MBBS कई, पोइ वरी गंबट में आज वधीक थियो त ऐं इहो हुयो त गंबट में को मां अदारो ठाहियां सही जंहिंमें हर शइ हुजणु घुरिजे। गोल मुंहिंजो उन खे वठी खां शुरू थियो त हर इलाज हर जेको बि आहे असां पंहिंजे ग़रीबनि जेके आहिनि, चल पावर्टी त हुई, ग़रीब हुआ सभु, रूरल एरियाज़ उन में एॾी अमीर कोन आहे माण्हू त शुरू कयो। त इहो हिकिड़ो गोल जेको हुयो हिकु बिग गोल हो ऐं अलाए शुक्र आहे जेकॾहिं ॾिसां थो मां अल्हम्दुलिल्लाह 50 साल में अहिड़ी का शइ रही न आहे जंहिंजो इलाजु आसान हुजे। ज़बरदस्त सर, असां वटि हिकिड़ी डॉक्यूमेंट्री बि आहे जेका असां तयारु कई आहे ऐं असां चाहींदासीं त पंहिंजे व्यूवर्स खे बि ॾेखारियूं ऐं तव्हां बि ॾिसो त व्यूवर्स तव्हांजे लाइ हिकिड़ी डॉक्यूमेंट्री आहे उन जी तरफ़ हलंदासीं। ख़ुदा जी मख़लूक़ मां के ख़ासि ॿारहं चूंडिया वेंदा आहिनि जेके अलाह जी रज़ा ख़ातिर ख़ुदा जी मख़लूक़ जी ख़िदमत में जुटियल रहंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि मां डॉक्टर रहीम बख़्श भट्टी डायरेक्टर गम्स बि हिकु आहे। डॉक्टर रहीम बख़्श भट्टी 1946 में ख़ैरपुर ज़िले जे हिकु नंढड़े शहर गंबट में जनमु वरितो। हुन पंहिंजी शुरूआती तालीम गंबट मां मैट्रिक ऐं इंटर पंहिंजे ई ज़िले ख़ैरपुर मां हासिलु कई, जॾहिं त डॉक्टरेट जी डिग्री लियाकत मेडिकल कॉलेज जामशुरो मां हासिलु कई। तालीम मुकमल करण खां पोइ डॉक्टर साहब पाक फ़ौज में RMO रेजिडेंट मेडिकल ऑफिसर तौरु 20 पंजाब रेजिमेंट में नौकरी कई। भट्टी साहब 1971 वारी जंग में बि हिसो वरितो। 1974 में कैप्टन तौरु रिटायर थियण जे वक़्त खां अॻु ई नौकरी छॾे पंहिंजे ॻोठ गंबट वापसि मोटी अची ख़ल्क़ जी ख़िदमत करणु लॻो। डॉक्टर रहीम बख़्श भट्टीअ खे शुरूअ खां वठी ग़रीबनि, मिसकीननि ऐं बेपहुच माण्हुनि जो अहसासु रहंदो हो, छाकाणि जो नंढपिण खां हू पाण बि हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदो हो। हुन 1974 में सिंध गवर्नमेंट जे हेल्थ डिपार्टमेंट में मेडिकल ऑफिसर तौरु शमूलियत अख़्तियार कई। हुन गंबट तालुके हेडक्वार्टर्स जी डिस्पेंसरी खे मॉडल डिस्पेंसरीअ जो दर्जो ॾियारियो। गंबट तालुका अस्पताल में पहिरियों भेरो 1992 में डायलिसिस सेंटर खोलियो वियो। कराची शहर खां पोइ ॿिए नंबर ते सिंध में पहिरियों डायलिसिस सेंटर गंबट में क़ाइमु कयो वियो। हिन सेंटर जे खुलण सां मरीज़नि जो तमामु घणो फ़ाइदो थियो। इन सां गॾु गुर्दनि जी बीमारियुनि लाइ हिकु मुकमल सेंटर ठाहियो वियो, जिते किडनी ट्रांसप्लांट समेत गुर्दनि जी हर बीमारीअ जे हवाले सां सहूलियत मुयसरु आहे। तालका अस्पताल जे पैथोलॉजी लेबॉरेटरी खे 1995 में कंप्यूटराइज़ड करे जदीद बणायो वियो। 1999 में ॿारनि जे बीमारियुनि जे हवाले सां हिकु ICU सेंटर खोलियो वियो, जेको अॼु ताईं हली रहियो आहे ऐं इहो यूनिट हींअर 100 बेडनि ते मुश्तमिल आहे, जिते रोज़ानो हज़ारे ॿारनि जो इलाजु थिए थो। डॉक्टर साहब जे अहकामात मूजिबि साल 2000 में CCU खोलियो वियो, जेको अॼु बि कमु करे रहियो आहे। 2001 में MCH मदर एंड चाइल्ड केयर यूनिट जी शुरूआति कई वई, जंहिंखे वधाए हिन वक़्तु बीबी फातिमा मैटर्निटी होम जे नाले सां हिकु अलॻि सेंटर जी हैसियत ॾिनी वई आहे, जिते ॾींहं राति औरतुनि जे बीमारियुनि जे हवाले सां इलाजु थिए थो। 24 कलाक डिलीवरी जी मुफ़्त सहूलियत पिणु मौजूदु हुजे थी। तालके अस्पताल में 2001 में हिकु वधीक इज़ाफ़ो करे ट्रामा सेंटर शुरू कयो वियो, जिते 24 कलाक डॉक्टर मौजूदु हुजनि था ऐं मरीज़नि खे सिहत जूं सहूलियतूं मिलनि थियूं।
2004 में डिजिटल लाइब्रेरी जी शुरूआत कई वई जेका अॼु बि मौजूदु आहे। हिन वक़्तु पीर अब्दुल कादिर शाह जीलानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस गम्स गंबट मां सॼे मुल्क जो अवाम फ़ाइदो हासिल करे रहियो आहे। हिन वक़्तु गंबट गम्स अस्पताल सां गॾु मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज पिणु बणिजी चुको आहे। गम्स कॉलेज में डॉक्टर हाउस जॉब खां पोइ FCPS बि पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ करे सघनि था। गम्स मेडिकल कॉलेज समेत समूरा शोबा पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल समेत लाॻापियल इदारनि खां रजिस्टर्ड थियल आहिनि। क़ौमी शाहराह जे किनारे ते हिकु जदीद रैपिड सेंटर पिणु हलंदड़ आहे जिते सॼी सिंध मां एमरजेंसी जा मरीज़ हिते इलाज लाइ अचनि था। गंबट जी गम्स अस्पताल में हिन वक़्तु लॻभॻि 900 कामयाब लिवर ट्रांसप्लांट, 200 जे लॻभॻि किडनी ट्रांसप्लांट, बोन मेरो ट्रांसप्लांट समेत हज़ारें जनरल सर्जरीज़ कयूं वयूं आहिनि जिते हिन वक़्तु बि रोज़ानो जे बुनियाद ते हज़ारें मरीज़ समूरे मुल्क मां इलाज लाइ अचनि था। गंबट जे गम्स अस्पताल में जदीद कैंसर सेंटर पिणु हलंदड़ आहे जिते रोज़ानो 100 मरीज़नि जी OPD समेत इलाज पिणु ॾिनो वञे थो, जिते रेज़र्स शुआ समेत ॿियूं सहूलियतूं मुयसरु आहिनि। डॉक्टर साहब जी इहा बि ख़्वाहिश आहे त गंबट में हिकु आला क़िस्म जो स्कूल पिणु हुजे जिते ग़रीब अमीर जो ॿारु हिक ई स्कूल में पढ़े ऐं बहितरीन तालीम पिराए सघे, छाकाणि त बहितर तालीम सां ई मुआशरा बहितर ठही सघंदा आहिनि। डायरेक्टर गम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी खे 2018 में सिहत में बहितरीन ख़िदमतूं सरअंजाम ॾियण ते सदारती अवार्ड, 1985 में प्रेसिडेंट ऑफ पेशेंट वेलफेयर सोसाइटी, 2002 में सिहत खाते तरफ़ां, 2004 में मोहम्मद ख़ान जूणे जो पारां गोल्ड मेडल समेत अॼु ताईं केतिरनि ई अवार्डनि सां पिणु नवाज़ियो वियो आहे। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। असां सां गॾु डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब हिते मौजूदु आहिनि, डायरेक्टर गिम्स, ऐं उन खां अलावा नुदरत मुग़ल असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि स्टूडियो में। सो नुदरत, ये बताइए कि कैसी हैं आप, कैसा चल रहा है काम? अल्हम्दुलिल्लाह मैं भी बिल्कुल ठीक ठाक हूँ और काम भी बिल्कुल ठीक ठाक चल रहा है। मज़ा आ रहा है? बहुत मज़ा आ रहा है। होस्टिंग तो खैर वैसे भी आपने की है, शुरू से हाँ, की है, एग्जैक्टली मैंने की है और कोई मेरे लिए नया काम नहीं है। नहीं है, लेकिन एक होता है ना कि रूटीन में आप आ गई हैं अब। हाँ, अब रूटीन ये है कि आपकी थोड़ा सा लाइफस्टाइल चेंज हो जाता है। व्हेन इट कम्स टू मॉर्निंग शो तो वो आपको अपना स्कूल याद आ जाता है कि आप सुबह सुबह उठ रहे हैं अर्ली मॉर्निंग और फिर आपको जाना है, रेडी होना है। तो अच्छा, मेरे साथ थोड़ा सा सिनेरियो ये है कि मैं कभी भी टीम पे या किसी पे डिपेंडेंट नहीं रहती। मैं कहती हूँ भाई मुझे अगर करना है कुछ तो कुछ स्पेसिफिक लोग हैं उनके साथ मुझे खुद काम करना है, मिलकर अपनी चीज़ें खुद डिज़ाइन करनी है। तो मैं कंटेंट पे भी खुद काम कर रही होती हूँ, मैं बाकी चीज़ों पर भी खुद ही काम कर रही होती हूँ, तो मुझे इसके लिए टाइम थोड़ा सा ज़्यादा देना पड़ता है। नहीं, अच्छी बात है, मेहनत बहुत ज़रूरी है। एग्जैक्टली, बहुत ज़रूरी है। और ऐसा तो हो नहीं सकता कि आप आएँ और आपसे गाने भी ना सुने। अरे बाप रे, कभी तो छोड़ दिया करें। नहीं, ऐसे कैसे हो सकता है कि यार मतलब आप आओ और आपसे गाना ना सुनूं मैं? हाँ बिल्कुल, अच्छा चलें, आए हैं तो हम सुना भी देंगे। लेकिन क्यूबी का सुनूंगी। वो तो मुझे कॉम्प्लीमेंट मिला हुआ है किरण से। किरण हमेशा बोलती हैं क्यूबी में रिजेम्बलेंस देती हैं। और आपको मैं एक बात बताती हूँ, ये आपके कॉम्प्लीमेंट के बाद जो है ना, मैंने इस चीज़ को रियलाइज़ भी किया और मैंने स्टेज परफॉर्मेंसेस करना शुरू की क्यूबी के सॉन्ग्स की, तो लिटरली मुझे बहुत ओवरवेलमिंग रिस्पॉन्स है ना। सीरियसली देखा मेरा सेंस कैसा काम किया मैंने पूरा काम कर गया। किसी दिन कोई अच्छा सा ग्रैंड कॉन्सर्ट होगा तो बस मैं किरण को या तो इनवाइट भी करूंगी और अनाउंस भी करूंगी कि यार भाई इसकी इस बंदी की वजह से ना ये इंस्पिरेशन आई। नहीं, आप गॉड गिफ्टेड हैं और अल्लाह ने आपको एक सलाहियत दी है, अल्लाह ने आपको एक आवाज़ दी है। बस ये है कि कोई इंसान होता है कि आपको एक गाइड करता है कि आप अपने आप को पहचाने। मजे की बात ये कि फिर सामने वाला सुने भी तो सही ना, हमारे यहाँ तो मसला भी हो जाता है ना। नहीं, अब मुझे आप पे यकीन था कि आप मेरी सुनेंगी, आप उस पे जो है ना थोड़ी सी तवज्जो देंगी। मैंने दे के तवज्जो, यार चीजें बहुत अच्छी हो गई। सर तहां म्यूजिक ॿुधंदा आहियो? घट घट
पर मां ज़ाहिर नातू ॾाढी ॿुधंदो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। Yes. पर अॼु त तव्हांखे गानो ॿुधणो पवंदो। ठीकु आहे, मजबूरी आहे। अच्छा, मजबूरी पंहिंजी जाइ ते, पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो त जीअं मेहदी हसन साहब, आबदा परवीन साहिबा, इन्हनि खे बि त ॿुधो हूंदो न? घटि शौक़ु रहियो आहे इहो। घटि शौक़ु रहियो आहे। मुंहिंजो नातूं ॾाढियूं ॿुधियूं मां, गाॾी में हुजां, किथे हुजां, सफ़र हुजां, त मुंहिंजो घणो रुझान होॾे ई हुयो। रुझान हूंदो आहे न कंहिंजो, त उन करे इहो बि हिकिड़ो म्यूज़िक ई आहे डायरेक्टर में। इहो बि हिकु उहो आहे। हा, न न बिल्कुलु, असां नातो ॿुधूं था, असांखे रूहानी सुकून मिलंदो आहे। ऐं ही म्यूज़िक त वरी हिकिड़ी ॿी शइ थी वञे पई, पर सर तव्हांखे अॼु ॿुधणो पवंदो। ठीकु आहे, थोड़ो बर्दाश्त करणो पवंदो, थोड़ो बर्दाश्त करणो पवंदो। तो बेसिकली मैं आपको एक बात बताऊं, जो चीज़ मैं सुनाने जा रही हूँ ना, इट्स अ सूफी टच। हाँ, ये एक सूफी टच है जो मैं छेड़ने जा रही हूँ, तो ये हम कहीं ना कहीं रिलेट कर सकते हैं। सर को ज़्यादा बर्दाश्त नहीं करना पड़ेगा। सही। क्या बात है। हो अपने तन दी खबर नहीं, सजन दी खबर लवे कौन, ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना कौन। अपने तन दी खबर नहीं, सजन दी खबर लवे कौन, ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना कौन। ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना कौन। वे बुले आसाइयां वे घुट घुट रोइयां, वे बुले आसाइयां वे घुट घुट रोइयां। जीवे आटे बिच लूण, जीवे आटे बिच लूण। अपने तन दी खबर नहीं, सजन दी खबर लवे कौन। और बहुत खूबसूरत लाइंस हैं इस गाने की, और मैं समझती हूँ कि हम रिलेट कर सकते हैं इन लाइंस से। तो शायर कहता है, असा नाजुक दिल दे लोग हाँ, साडा दिल ना यार दुखाया कर। ना झूठे वादे कीता कर, ना झूठियां कसमां खाया कर। तेनू किन्नी वारी आखिया सानू अल वल ना आजमाया कर। तेरे प्यार दे विच मैं मर जासां, मैनू ऐ ना याद ना आया कर। सजना वे आजा मुड़ छेती नहीं, उड़ीकां तेरियां डूंगदा फिरेंगा फिर लभणियां तैनू मिट्टी दियां ढेरियां। सजना वे आजा मुड़ छेती नहीं, उड़ीकां तेरियां डूंगदा फिरेगा फिर लभणियां तैनू मिट्टी दियां ढेरियां। अपने तन दी खबर नहीं, सजन दी खबर लवे कौन। ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना पौन। वे बुले आसाइयां वे घुट घुट रोइयां, वे बुले आसाइयां वे घुट घुट रोइयां। जीवे आटे बिच लूण, जीवे आटे बिच लूण, जीवे आटे बिच लूण। अपने तन दी खबर नहीं, सजन दी खबर लवे कौन। ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना पौन। ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना पौन। ना मैं खाकी ना मैं आतिश, ना पानी ना पौन। क्या बात है, क्या बात है, वेरी नाइस। थैंक यू कि आपने मेरी ख्वाहिश को पूरा और किया। एक और भी ख्वाहिश पूरी करेंगे। चलो वो ब्रेक के बाद करेंगे इंशाल्लाह इंशाल्लाह। सर किया लगो ठीकु आहे, फर्स्ट क्लास। ठीक है।
थोड़ी देर जे लाइ सही आहे ज़बरदस्त तव्हांखे वधीक तंग कोन था कयो अच्छा सर इहो ॿुधायो त जीअं पहिरियां तव्हांजी आर्मी जॉब हुई वरी हींअर माशाल्लाह एज़ अ डॉक्टर तव्हां कमु करे रहिया आहियो त इन्हनि ॿिन्ही में छा फ़र्क़ु महसूसु पिया कयो आर्मी में एक्चुअल जेको 4 साल मां रहियुसि उहा सम्झो मुंहिंजी ट्रेनिंग हुई जिस तरह डिसिप्लिन टाइम ते अचणु टाइम ते वञणु ऐं स्ट्रिक्ट ज़ाहिर आहे आर्मी में 4 साल रही हिकिड़ो त शुरूआती जेका मुंहिंजी डॉक्टरी उतां थी जी जी त उन में हुयो त डिसिप्लिन मूं में ठीकु थियो हिते जॾहिं आयुसि हिते अनडिसिप्लिन माण्हू हुया उनखे कोई ख़बर न हुई टाइम ईंदा न ईंदा छा थींदो उते त ये सां नो हूंदो न हिते त हुनखे असांखे पाण खे मोटिवेट करिणो पवंदो त भई कमु कयो हे कयो ऐं इहे यानी 74 में काफ़ी असांजी हेल्थ ॾाढी सिस्टम तमामु घटि हुई ऐं मां उते घणी इहो ई सिखियो त भई 4 साल सम्झो जो मुंहिंजी ट्रेनिंग थी सुठी ऐं उहो बि हिकिड़ो मुंहिंजो सुठो पार्ट हो ऐं ही सभु मुंहिंजा जेके ऑफिसर्स हुया असांजा जेके जनरल थिया ही ॾाढो रिस्पेक्ट सां मूंखे ॾिसंदा काफ़ी ऐं जॾहिं बि अञा ताईं हुन सां आहे मुंहिंजो वास्तो त हू वधि वधि मूंखे ड्यू रिस्पेक्ट ॾींदा आहिनि असांजी 20 पंजाब जेका आई 20 पंजाब उनमें हिकिड़ो हुयो त सेकेंड टू नन माना ॿियो कोन्हे सेकेंड असां ॿियो सेकेंड कोन्हे को हाणे जॾहिं मूंखां पुछंदा आहिनि मां यार रियली ॿुधायो त सेकेंड टू नन केरु आहे चवंदा तूं आई जॾहिं हेॾो वधारो ठाहियो थी हेॾो सिस्टम ठाहियो थी ऐं हिकिड़े नंढो माण्हू नंढो शहर गंबट विलेज नंढो का शइ कोन्हे डिस्पेंसरी बहरहाल हिकिड़ो बिग अचीवमेंट आहे अञा काफ़ी सोचां पियो त कुझु अॻिते बि असां वधूं काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि ऐं फ़र्क़ु इहो त मुंहिंजी ट्रेनिंग उते थी कमु सिविल में कयो बिगिनिंग मुंहिंजी थोरो इहो त स्ट्रेंथ मुंहिंजी वधी कम जी डिसिप्लिन थियो टाइम ते अचणु टाइम ते वञणु ऐं थोरो तॾहिं ईमानदारी आर्मी में ॾाढी त हर को पंहिंजो जेको ईमानदारी सां कमु करे ऐं असां वरी जंग में आयासीं त वार मोटिवेशन घणी हलंदी न लेक्चर्स वार जा भई जहाज छा थींदो आहे शहीद छा थींदो आहे त ईअं हाणे जॾहिं मां हिकु दफ़ो वियोसि उते फ़ोटोग्राफी चयोसीं जेके शहीद जा जेके ॿार आहिनि या शहीद हुजे उहे असां वटि अचो वीचारा उहे आया शहीद जा बाक़ी वरी चऊं था जेके जिन जहाद कयो आहे जहाद ई कहिड़ा आहिनि त मां त वेठो रहियुसि चाहे मां मेडिकल कोर में हुयुसि त उतां हिकिड़े जनरल चयो यार उहो बड़ा जहाज जो डॉक्टर भट्टी वेठा हुआ है वारी जगी सो प्रैक्टिकली सां वार थी सही ऐं उन में असांजी यूनिट 20 पंजाब जेका आहे धर्म निकिरे सिखनि जो ॻोठ हो असां कैप्चर कयो तंहिं वक़्त में इहा बि थोरी मोटिवेशन असां कया सॼी एजा वही वञे पई डिफीट में पर हुन हिकिड़ो कैप्चर हलायो को त इहो बि असांखे अहमियत थी त भई 20 पंजाब को अलाह को कैप्चर कयोसीं माशाल्लाह सो उन करे काफ़ी मुंहिंजो हुते रहियो बि अञा बि आहे असांखे लेज़ान उहे रिस्पेक्ट बि कंदा आहिनि माशाल्लाह हाँ सो उन करे मां हिते गंबट वेठो आहे न तुंहिंजा अपना फौजी बैठा है उधर हाँ ज़ाहिर आहे यही चवंदा हूंदा हाँ अपना बैठा है अपना बैठा है हाँ सही ॻाल्हि आहे इहा हिकिड़ी हिमत थींदी आहे न हाँ हिम्मत थींदी आहे त कोई त पंहिंजो ही बि आहे जंग आहे न ही बि हिकिड़ी जंग आहे सर बिल्कुलु आहे हिते जेको बैक्टीरिया जरासीम जेका सिहत थी इहा बि हिकिड़ी दुश्मन आहिनि इहे असांजा उनखे उन सां लड़ाई करणी न उहा लड़ाई उहो हिकिड़ो थीम असां खणी आयासीं त डिज़ीज़ सां बि जंग करणी आहे बीमारी सां बि जंग करणी आहे उहो असां करे रहिया आहियूं रोज़ करे रहिया रोज़ करे सर तव्हांजो माशाल्लाह हिकिड़ो गोल हुयो हिकिड़ो ख्वाब हुयो तव्हां अचीव कयो उनखे अञा आहिस्ता अञा आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर आहे अञा त अचीवमेंट्स अञा आहिनि इलाही शयुनि खे अञा अचीव करिणो आहे पर 50% अचीव करे चुका आहियो 50 खां मथे 50 खां मथे हलो 70% करे चुका आहियो ठीकु आहे 30% अञा रहे थो त उन में तव्हांखे ज़ाहिर आहे स्ट्रगलिंग पॉइंट हुयो उन में तव्हांखे परेशानियूं बि पेश आयूं हूंदियूं एॾी वॾी अॼु तव्हां स्ट्रेटजी खणी हलो था त उन में शुरूआती वक़्त जूं कुझु यादूं मुश्किलातूं थोरो शेयर कयो असां सां
जेका शइ असांखे वठणी पए कराची खां वठणी पए थी तंहिं वटि रोड रस्ता ख़राबु आहे हिकु ट्रेन हूंदी हलंदी सखर एक्सप्रेस जंहिं ते असां ईंदा वेंदासीं बस जी ट्रांसपोर्ट हुई कोन असांखे का कोन रही उते कराची अचणु उहो शयूं वठणु करणु ऐं उनखे परफेक्ट हेल्थ सिस्टम ठाहिणु पर गंबट खां असां हाणे जॾहिं असांखे था लॻनि 4-5 कलाक उन में 16 कलाक हलियो वेंदो टाइम एॾो लॻंदो हो जो असां कराची मां का शयूं वठियूं अचूं उहे एस्टेब्लिश कयूं बहरहाल डिफिकल्टी हुई तंहिंखां पोइ ॾाढो गवर्नमेंट मां असां कीअं कमु वठूं हेल्थ सिस्टम हुयो हुन में हिकु त हेल्थ सिस्टम हो पिया अचनि गंबट में सिंपल हेल्थ सिस्टम डिस्पेंसरी हलाइणी आहे तोखे इन खां वधिणो न आहे ऐं आख़िर ताईं इहो साल रहंदो आयो त वाई एट गंबट त गंबट में छो ठहनि जे गंबट में न ठहणी चढ़ को लेवल हूंदी आहे न सिस्टम जी त हाणे लिवर ट्रांसप्लांट वाई एट गंबट बोन मेरो ट्रांसप्लांट गंबट में छो कुझु गवर्नमेंट जा हूंदा चई त उहो आउट ऑफ वे पे कमु कयो मां न पर जॾहिं मां कमु करे वेंदो ॾेखारियो पोइ सभु वाह वाह कंदा ताड़ियूं वॼाईंदा सभु कुझु कंदो पर ॿाहिरां इहे प्रॉब्लम्स मूंसां घणा हूंदा त सभु कुझु चवंदो भई हेल्थ सिस्टम डिस्पेंसरी जो हे आहे रूरल सेंटर जो हे आहे तालका हॉस्पिटल हे आहे सिविल हॉस्पिटल हे इन खां तूं हेॾे होॾे न कर त प्रिवेंशन हूंदी सभु हूंदो बहरहाल मूंखे एतिरी अलासी एनर्जी ॾिनी न मां वेही न सघंदुसि जेसिताईं मां कमु न कयां ऐं 18 कलाक पंहिंजो कमु कंदोसि मां डॉक्टर्स बि थोरा हूंदा स्टाफ बि थोरो हूंदो टेक्निकल बि थोरा हूंदा माण्हू पर इहो फ़ाइदो मूंखे आर्मी जो पियो सही त हिकु स्ट्रेंथ में अची वई उन खां पोइ मां तव्हां ॾिसो था गंबट माशाल्लाह माशाल्लाह हाणे उहो गंबट जेको जिते किथे ॿुधण में न हुयो अॼु पिंडी में बि ॿुधनि था पेशाब में बि ॿुधनि था मां विज़िट ते वियुसि त हिकु जॉर्डन जो हुयो माण्हू जंहिं लिवर ट्रांसप्लांट कयो मूंखे कोन ख़बर मां रहण ते वियुसि चयो हीउ जॉर्डन खां आयो आहे हिकु दफ़ो असां वटि अमेरिका जी लेडी आई हिते यानी माण्हू सभु ॿाहिरां हा हाणे गंबट सोचियो बि न गंबट अलाए तव्हां बि आयो अलाए कोन आयो सर न मां न आई आहियां टू बी वेरी ऑनेस्ट मां न आहियां आई त हितां जो कंहिं ॾिठो न आहे पर इहे उहा ख़बर आहे त गंबट बि शहर आहे ॿुधो आहे गंबट में को सिस्टम बि आहे पर ख़ुशी थींदी आहे त असांजी सिंध तरक़ी करे रही आहे ऐं तव्हां जहिड़ियूं हस्तियूं आहिनि जेके महिनत करे रहियूं आहिनि ऐं पंहिंजी सिंध जे हेल्थ इशूज़ खे जेको आहे असां अॻिते खणी अची रहिया आहियूं ज़रूरी न आहे त असां काॾे ॿाहिरे मुल्क वञूं या कंहिं ॿिए शहर वञूं जॾहिं असांजो सिंध माशाल्लाह एतिरी तरक़ी करे थो हेल्थ इशूज़ जॾहिं बहितरी जी तरफ़ वञनि था त असां उते ई वेंदासीं हाणे गिम्स माशाल्लाह लिवर ट्रांसप्लांट कराइणो आहे कंहिंखे तव्हां गिम्स वञी सघो था उन खां अलावा ॿियूं कहिड़ियूं सर्जरीज़ असां वटि कार्डिक बाईपास थिए पई का पीस कार्डिक सर्जरी थिए पई सही एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी थिए पई मां तव्हांखे हिकिड़ो इम्पैक्ट असांजे अदारे जो हाणे तव्हांखे को माण्हू इहो कोन मिलियो त असांजो इंडिया थो वञे पियो लिवर ट्रांसप्लांट कराइणु जंहिं ॾींहुं असांजो अदारो खुलियो आहे उन ॾींहं खां पोइ को माण्हू अहिड़ो न आहे जो असां इंडिया वञे लिवर ट्रांसप्लांट अॻे इंडिया वेंदा तव्हांजा इहे हो दिलि जा जेके आहिनि सोराख सभु वञी इंडिया मां कराईंदा हाणे उहे असां रोकनि पिया थियनि कोई इहो कोन ॿुधंदा ॿार असांजो इंडिया वियो इंडिया मां करायो इहे शयूं असां अवेलेबल हिकु नंढड़े शहर में कयूं इहा जेका हुई वॾे शहर खां शुरूआत बि न कई हा वॾे शहर खां न कई तंहिंखां पोइ तव्हांजो थैलीसीमिया आहे इन जो बोन मेरो ट्रांसप्लांट आहे उहो असां कयूं पिया आहिनि सभिनी ॿारनि जो बि कयूं पिया हाणे असां कुझु ॾींहं अॻु में 100 पूरा कया बोन मेरो ट्रांसप्लांट ॿारनि जा हा हे त असां एडवांस हिन खां पाकिस्तान में हिन टॉप ते असां किन शहर में आहियूं जे ॿियनि कोन्हनि हिकु असां बोन मेरो ट्रांसप्लांट एॾो बिगेस्ट सेंटर कोन्हे सर सॉरी मां त तव्हांजी ॻाल्हि कटियां थी बोन मेरो ट्रांसप्लांट हिकु तमामु वॾी सर्जरी आहे हा त इहा बि माशाल्लाह तव्हां ई स्टार्ट कई स्टार्ट आर्मी वारनि कई पहिरियों मुंहिंजो शौक़ु हो 2000 में
अच्छा डॉक्टर मंगियो उन खां असां 3-4 केस कराया सही ऐं पहिरियों मुंहिंजो हुयो त बोन मेरो ट्रांसप्लांट कयां सही। मां बिल्डिंग ठाही सभु कुझु कयो पर उहो शौक़ु हो त विच ते वरी असां किडनी ट्रांसप्लांट में लाइ वियासीं सही किडनी त वरी तंहिंखां पोइ असां लिवर ट्रांसप्लांट ते हलियासीं हीअ थोरो मूंखे छा त मूंखे डॉक्टर्स न पे मिलिया अच्छा उन लाइ हाणे उहो असां हाणे शुरू कयो बोन मेरो ट्रांसप्लांट छो त ॿार तमामु घणा आहिनि ऐं ज़रूरत घणी आहे असां वटि इन करे हिन बिगेस्ट सेंटर आहे असांजो बोन मेरो ट्रांसप्लांट ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उहो तव्हांजे ई क्रेडिट ते आहे न हिकिड़ो नंढे शहर में तॾहिं मोस्टली इहे जेनेटिक्स जेके बि आहिनि इहे रूरल एरिया जा घणा कम आहिनि छो त अवेयरनेस उते आहे कोन मैरिज इहे कज़न मैरिजिस इहे शयूं जेके बि आहिनि उते नथियूं थियनि तव्हांखे बलोचिस्तान में वधीक मिलंदा थैलेसीमिया जा केस या जा बि तंहिंखां पोइ जनरली जेको ब्लड कैंसर आहे उहो बि असां शुरू करिणो आहे प्लास्टिक एनीमिया इहे सॼो जो कैंसर जी इलाज बि ऐं असां मुंहिंजो हिकिड़ो हॉबी आहे त शुरू नंढी शइ खां कयां उनखे एंड ताईं पहुचायां सही पहिरियों मां ब्लड ट्रांसफ्यूजन नंढा ॿार ईंदा थैलेसीमिया ट्रांसफ्यूजन उन खां पोइ वरी इहो ब्लड डिसऑर्डर्स उनजो इलाजु इहे फैक्टर जेको हूंदा हीमोफीलिया इहे जेके ब्लीडिंग डिसऑर्डर्स आहे उहो कयो तंहिंखां पोइ त हाणे ट्रांसप्लांट लास्ट आहे त ट्रांसप्लांट अच्छा अञा वरी ॿी ॻाल्हि आहे ब्लड कैंसर जेको आहे उन लाइ असां प्रोजेक्ट खणी पिया अचूं सेल्युलर थेरापी इहा नई हिकिड़ी शइ आहे तव्हां कैंसर थियो ब्लड कैंसर सभु कोई बि ल्यूकेमिया थियो लिम्फोमा थियो इहे सभु थियूं उन में उहो ई उनजा सेल कढी उनखे असां कल्चर कयो यानी क्लीन हा यानी क्लीन कंदव न उहो खणी उन कल्चर कंदासीं अच्छा उहो जेको हिकु सेल आहे उहो मिलियन में हलियो वेंदो पोइ उन ते असां वेक्टर सां करे हुनखे उनजी जेनेटिक चेंज कंदासीं त उहो सेल जेको हुनखे जेको चेंज करे उहो ई सेल वरी इंजेक्ट कंदासीं उहो पंहिंजे कैंसर सेल्स खे पाण खाई वेंदो किल करे छॾींदो ऐं असांजो प्रोजेक्ट इनशाला महीने ॾेढ में पैसा खणी गवर्नमेंट असांखे 5 अरब लाइ रखिया आहिनि रिलीज़ कंदा त इहो आहे त जेको चवंदा लाज आहे ब्लड कैंसर कीमोथेरापी या ॿियूं थेरापी त हूंदियूं न उहे त उहे आहिनि अचूं घणो नुक़सानु पहुचे उहे क्यूर आहे हिन जी त इहे सेल्स उनजा सेल्स जेनेटिक चेंज करे हुन में वरी साॻा इंजेक्ट कंदासीं त पंहिंजे जेके कैंसर सेल्स खे किल करे छॾींदा ऐं ठीकु थी वेंदो ॿारु इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु करे इन में ऐं वाक़ई कैंसर लाइ असां इहो ई ॿुधंदा आहियूं नंढे हूंदे खां ई असां ॿुधंदा ईंदा आहियूं त हिकु लाइलाज मर्ज़ु आहे पर जॾहिं अहिड़ियूं हस्तियूं आहिनि इन ते कमु करे रहिया आहिनि जदीद नए दौर जी टेक्निक्स आहिनि तो इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे बि कामयाबियूं अता करे ऐं सभिनीनि खे तव्हांजे ई हथां अल्लाह साईं शिफ़ा ॾियारे वक़्तु थियो आहे व्यूअर्स ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं शाम जो वक़्तु आहे रंगनि भरी शाम आहे चाहे बि पिए थी नुदरत ऐं इते कुछ पोइट्री भी थी वने। अच्छा आप शायरियाँ भी सुनेंगे आप मुझसे? हाँ तो ऐसे थोड़ी छोड़ूंगी मैं। अच्छा मतलब ये किसने बताया आपको कि मैं पोइट हूँ? अच्छा खुद ही इसी शो में खुलासा किया मैंने कि अब मैं पोइट्री भी करती हूँ सर माशाल्लाह पोइट्री भी डाडी स्थिति करे हाँ, लेकिन अभी इतना ऑल ऑफ सडन मेरे पास कुछ होगा नहीं अपना लिखा हुआ मतलब कुछ भी। ओके लेट मी सर्च, तब तक आप थोड़ा सर से बात करें। ऐसा मैं सर से तो बातें करूंगी, अभी बहुत सारी बातें करनी है, लेकिन आप जब तक आप सर्च करें कुछ। ओके आ गया चलो। हमें इकट्ठे गुजारनी थी मुसाफतों की तवील रातें। वाह। हमें इकट्ठे गुजारनी थी मुसाफतों की तवील रातें, मगर मेरे हमनवा मुसाफिर मैं देखता हूँ तू थक रहा है।
और वो मेरी गीबत जो कर रहा है तो उस पे रंजो मलाल कैसा, वाह। वो मेरी गीबत जो कर रहा है तो उस पे रंजो मलाल कैसा, वो छोटा बर्तन कलील मुद्दत में भर गया तो छलक रहा है। वाह। अच्छा ये बताओ, इतने मुश्किल मुश्किल अल्फाज लाती कहाँ से हो? ये मेरी अम्मा से मुझे जेनेटिक मिले हैं, क्योंकि वो जो है लिखती थी किसी दौर में, उनकी डायरीज़ हैं और पता नहीं क्या कुछ उन्होंने लिखा हुआ था, वो इससे भी ज़्यादा टिपिकल वर्ड्स यूज़ करती थी। तो बस ये कि जब आप लिखने बैठते हो और कोई आमद आ जाती है तो फिर आप आ जाता है, मुश्किल वर्ड्स भी आ जाते हैं। यार सैल्यूट है आप सब शायरों को, कसम से। कहाँ मैं से शायर तो खैर नहीं। आती है, कहाँ से ऐसे लफ्ज लाते हो, कमाल है भाई, कमाल है। सर तहां के कॾहिं कॉलेज लाइफ में या यूनिवर्सिटी वारे दौर में इहो शौक़ु न रहियो पोएट्री ॿुधण जो, करण जो? मुंहिंजो डायरेक्शन जेको हुयो उहो हिकिड़ो ई हुयो, हिकिड़ो ई तव्हांजो बसि एम बसि हुयो? हिकु हुयो, एम हुयो। सभु कुझु जेको मां कॾहिं ॾिस न, जॾहिं एम तव्हांजो डाइवर्शन थी हेॾे होॾे त पोइ पोइ ज़ाहिर आहे इहे इहे गोल शयूं थियनि। तव्हांखे अची कोन, ॾाढो ॾुखियो थींदो। इहो त आहे। हा, तंहिं करे हिकिड़ो ई गोल हुयो ऐं काफ़ी शयूं, ऐं उहो वॾो गोल हुयो। हिकु स्ट्रक्चर सिस्टम, भई हॉस्पिटल्स अहिड़ो करणु ॾाढो ॾुखियो। तंहिंखां पोइ हुन में टेक्निकल शयूं, इहो डिफिकल्ट जॉब आहे न। होल बॉडी सां खेलणो थो पए, ज़ाहिर आहे। यानी तव्हांजो ब्रेन आहे हुन सां खेलणो थो पए, हॾ आहिनि हुन सां खेलणो थो पए, तव्हांजी जेके फिफड़ आहिनि, दिलि आहे। कल हर डे हो को त मां हुनखे पियो चयो, ॻाल्हि ॿुधो, हिन दिलि जे कल्ह जेतिरो मां भॻो आहियां कोई कोन भॻो आहे। वाकई समझे? आप ये तो कहते हैं, फोटो बना के कहते ही तो ये बड़ा वो है, लेकिन मैं तो पीछे से पहले मैंने उनका ईसीजी पढ़ा, सब करा, उससे फिर बनाया, फिर दिल का थिएटर बनाया, दिल का ऑपरेशन किया, फिर दिल के लिए जो है एंजियोप्लास्टी की, एंजियोग्राफी भी की। अच्छा, अभी तो हमारे हार्ट जो है कहीं पाकिस्तान में इस वक्त वो रोबोटिक्स से एंजियोप्लास्टी कोई नहीं कर रहा। हाँ। हमारा कल शुरू हो गया है उधर। अच्छा माशाल्लाह। हाँ, रोबोटिक एंजियोप्लास्टी। माशाल्लाह ये माशाल्लाह। पाकिस्तान क्या एशिया में कहीं नहीं है। रोबोटिक एंजियोप्लास्टी, एंजियोग्राफी ये कहीं भी नहीं है। और तो इसके लिए जो ना लोग तो ज़ारा इतना हाई टेक है वो हमारा हार्ट, तो बच्चों के वाल डालना, ये करना, इन लोगों को कहीं से कलेक्ट करना, गंबट छोटा शर्ता कैसे रहेंगे, क्या करेंगे। तो मुझे लोग पूछते त तव्हां माण्हू काॾों था वञो, मां चयो जिते ढंढ हूंदी उते पखी पाण ई ईंदा। पाण ई ईंदा, सही ॻाल्हि आहे। इहो सुठो मिसाल आहे ऐं इन में को दुरायो न आहे। ऐं वाकई जेतिरी महिनत तव्हां कयो था, वाकई इन में को शक कोन्हे त अलाह साईं तव्हांखे हुनजो अजर बि ॾिनो आहे। सही। सर इहो ज़रूरु तव्हांखां पुछणु चाहींदसि त कराची खां पोइ ॿिए नंबर ते सिंध जो वॾो डायलिसिस सेंटर बि अव्हांजी कोशिशुनि जो नतीजो आहे, ऐं इन जे हवाले सां असांखे थोरो पॉइंट्स ॿुधायो। 92 में 92 में शुरू कयो। अॼु उनखे मुंहिंजे ख़्याल में 25-26 साल गुज़री विया। पहिरियों रिज़ी साहिब जो हुयो फस्ट उते, पोइ उन खां मां चयो त जॾहिं माण्हू हितां कराची वञनि था त ज़ाहिर आहे उते रहंदा कंदा, डायलिसिस थींदी, पोइ छो न हिते किथे विच ते सेंटर हुजे। गंबट विच ते आहे। कोई शौक़ु थियो, हाणे मूंखे पैसा कॾहिं मिलनि जो मां कयां। सही। उहो पीर मोहम्मद शाह हुयो असां वटि, अच्छा सेनेटर। अच्छा अच्छा, उहो डायलिसिस जो मरीज़ हो। अच्छा। हा, तो डायलिसिस हिते कराची में कराईंदो। पोइ मां हुन पीर साहिब खे चयो त ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे जेके सेनेट में कुझु फंड्स मिलंदा आहिनि इहो ॾियो त मां हिते डायलिसिस सेटअप कयां। ठीकु आहे, उहो त हुन वीचारे पीर साहिब मूंखे पैसा ॾेई छॾिया 50 लख तंहिं वक़्त में। पर जॾहिं मां हिते पंहिंजे डिपार्टमेंट आयुसि त सभिनी एतिराज़ु लॻायो त भई जॾहिं कराची में मसलो थो लहे, गंबट नंढो शहर आहे, हिते डायलिसिस कीअं शुरू थींदो। सो मुंहिंजो सेक्रेटरी तंहिं वक़्त हुयो, उहो मुंहिंजो उस्तादु हो। सही। सचल कॉलेज में उहो मुंहिंजो टीचर हो। ॿिया जेके टेक्निकल हुयसि, डेवलपमेंट वारो टेक्निकली जो मर्दा हुया जा ब्यूरोक्रेट्स, हुननि चयोसीं खाम खां पैसो ज़ाया कंदो डॉक्टर, इहो तव्हां असांखे जेको बेवकूफ़ थो बणाए पियो। हुन चयो ॻाल्हि ॿुधो,
हिन छोकिरे खे मां इंटर खां सुञाणा थो पियो सही त हीउ छा आहे। सही उहो सही सेक्रेटरी हुयो, सही पोइ चीफ सेक्रेटरी बि थियो। सही तो पैसे तुम तो नहीं देते उसको ना, उन्हें चयो बोले पाण वठी थो अचे, सेनेटर खां वठी थो अचे, ॾियो सर तव्हां करे शुरू करे ॾे। शुक्र आहे उहो ठहियो हलियो ऐं हिन महिल ताईं कामयाबु आहे। उन खां पोइ इहो केस इनखे असां केॾी ट्रांसप्लांट ताईं खणी वियासीं, यानी बेसिक शइ खे शुरू कईसीं, इन हली हली असां ट्रांसप्लांट ताईं खणी वियासीं। वाह जेको मां चवां थो न, जेका शइ बेसिक खां शुरू कयां थो उनखे एंड ताईं ज़रूरु पहुचायां थो। आर्गन खे दिलि जी शीशियूं खां वठी मां एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी। अच्छा हाणे असांजी जेका टीम वई जा कया ॾई, उन 2 ट्रांसप्लांट खे हैंड्स ऑन कराया आहिनि चाइना में। अच्छा हाणे उहा टीम असां 4 थी आहे, जंहिंमें असां लंग्स बि कंदासीं ऐं हार्ट बि। हाणे मुंहिंजो इहो आहे त कहिड़ी बि हालत में हार्ट ट्रांसप्लांट बि वई थी करायां। अरे माशाअल्लाह सो माशाअल्लाह उहा टीम आई आहे, कल्ह आई आहे। इंशाअल्लाह हा, इंशाअल्लाह तो उन करे बसि दुआ कयो थी शयूं जेके आहिनि। हा, सही। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ॾिसो न, मां हर पंहिंजे शो में इहा ई ॻाल्हि करे रही आहियां त तव्हां महिनत था कयो, पंहिंजी आवाम जी ख़िदमत था कयो, तव्हां उहो कमु था कयो जंहिंजे लाइ अलाह साईं शायदि सदन में या चंद माण्हुनि में को हिकिड़ो माण्हू चूज़ कंदो आहे, त शायदि तव्हां उन्हनि मां हिकु आहियो। या अलाह जी वॾी महिरबानी आहे। हा, मां ॾिसो अलाह जी महिरबानी मूंखे इहो पेशो ॾिनई, हा जे इहो पेशो को ॿियो पेशो ॾियां। हा त मूंखे उमेद आहे सर तव्हां उन में बि सक्सेसफुल हुजो। कचे जो डाकू थिया पोइ उन में अलाह न करे अलाह न करे न न अलाह न अलाह करे। साईं को नेकी वारो त रस्तो ॾिनो, मां उनजो शुक्रगुज़ार आहियां। हाँ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जी, जी। सर एॾा सारा अवॉर्ड्स ऐं एज़ाज़ मिलण खां पोइ अञा कंहिं अवॉर्ड जी या कंहिं एज़ाज़ जी ख़्वाहिश रखो था? एज़ाज़ इहो आहे त ख़िदमत जेका वधि में वधि कयां मां माण्हुनि जी, ऐं मूंखे को शौक़ु न हूंदो आहे एज़ाज़ वठण जो। वधि जेको हाणे मुंहिंजो जेको लंग ट्रांसप्लांट आहे, जी जी उहो आई आहे टीम जेका थी आहे, जी जी लंग ऐं हर रंग असां इहो ट्रांसप्लांट ते शुरू कयूं। ऐं उहो थींदो गमट खां, ॿिए हंधि पाकिस्तान में कॾहिं न थींदो, थींदो असां वटां। इंशाअल्लाह। हा, उहो असां बोन मेरो शुरू कयोसीं, हे बि इंशाअल्लाह गमट खां ई थींदो। इंशाअल्लाह। असांजा थिएटर तयारु आहिनि, असांजा ICU तयारु आहिनि, ऐं हर शइ तयारु आहे इन जी। सर इहो बि ॿुधायो त डिजिटल लाइब्रेरी बि हिकु वॾो कारनामो आहे, इन जे हवाले सां ॾिसो न, जेकॾहिं ही असां एडवांसमेंट जेका बि कई आहे, पैरल जेके शयूं एडवांस थियनि थियूं पयूं, त उहो आहे डिजिटल लाइब्रेरी, डिजिटलाइज़ेशन सॼे सिस्टम जी, ऑटोमेशन ते असां वञूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते वञूं। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त असांजा 4 अहिड़ा आहिनि हिन वक़्तु जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू कमु पिया कयूं असां। सही। जीअं न्यूरो सर्जरी आहे त असांखे रोबोटिक, उन में ब्रेन लैब आहे असांजी रोबोटिक, उहो वञी ट्यूमर खे थोरो सुराख कढी, माण्हू होश में हूंदो, उहो अंदरां वञी नेविगेटर जे थ्रू हुन ट्यूमर खे कढी ईंदो। इहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू ईंदो। तव्हांजो स्पाइन इंजरी थी त उहो नट बुट बि उहो रोबोट उन कंदो, उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस उनखे स्पाइन खे किथे बि इंजरी न थिए। छा त नाज़ुक आहे स्पाइन, इहो वर्टिबल कॉलम जेको स्पाइन आहे, इहे शयूं साईं। सिमिलरली हाणे आर्थो, इहे तव्हांजा नी जेके रिप्लेसमेंट आहिनि, उहो काटे काटे कंदा आहिनि न, उहो सॼो रोबोट कमु कंदो। यानी ओपन सर्जरी ख़तमु? हा, उहो रोबोटिक कंदो, रोबोटिक नी रिप्लेसमेंट कंदो, उहो सॼो असांजो इहो। ऐं इहो पाकिस्तान में पहिरियों दफ़ो गमट में थींदो। माशाअल्लाह। इहो तव्हांजो जीअं मां रोबो केस ॿुधाई तव्हांखे, जी जी जी। त छा त रेडिएशन जेके डॉक्टर खे बि न थींदी, उहो पंहिंजो हुते बि कंदा, ऐं उनखे तार जेका हितां वेंदी उहा सिधी रोबोटिक। ऐं उन में इहो आहे त 100% रिज़ल्ट आहे, कॉम्प्लिकेशन न थींदी, वेसल रप्चर न थींदी तव्हांजी, यानी 100% तव्हांजो सिक्योर आहे हुतां। सर एतिरियूं सारियूं शयूं तव्हांजे माइंड में कीअं आहियूं त तव्हांखे हे बि करिणो आहे, तव्हांखे ही ट्रांसप्लांट बि करिणो आहे, तव्हांखे हिन ते बि वर्किंग करणी आहे? हालांकि ॿिया बि डॉक्टर्स आहिनि, ॿिया बि इंस्टीट्यूट आहिनि, उहे न सोचनि था। मां तव्हांखे ॿुधायां थो, असांजो हिकु आखान जी टीम आई असां वटि, मिसाल थो ॾियां, उहो डॉक्टर असांजो हूंदो, उहो सीनियर हूंदो मूंखां, उहो उनखां क्वेश्चन पुछियो, तव्हां इहे कमु कीअं था कयो, इहे शयूं तव्हां कीअं थियूं अचनि? त हुन चयो भट्टी साहिबु घर वेंदो आहे, राति जो सुम्हंदो आहे, सुबुह जो चवंदो आहे त हीअ हाणे हीअं थियणु घुरिजे।
सभ खां सुठी शइ जेका राति आहे न, हा त इहा अहिड़ी आहे, ख़ामोशी के माण्हू हूंदो आहे, तव्हां उनखे ॿुधो पंहिंजी दिलि खे, उहा तव्हांखे काफ़ी शयूं ॾसींदी सही त हाणे तव्हांखे छा करिणो आहे। सही ऐं इहो आहे त उहो सुबुह सां जॾहिं उथंदो आहियां मां, त उहो जेको बि थींदो आहे का शइ, त उहो सुबुह चवंदो ईअं थियणु घुरिजे, पोइ उन शइ खे मां पंहिंजो प्रोसेस कंदो आहियां। बसि उहा ई ॻाल्हि आहे न त नियत साफ़ आहे त मंज़िल आसान आहे। अलाह साईं रस्ता पाण ई खोलींदो आहे। इंसानु हिकु शइ सोचे थो ऐं दिलि में हिकिड़ो अहद करे थो त अलाह साईं खां मदद हासिलु करे थो दिलि ई दिलि में। ऐं राति जो जेका सर ॻाल्हि कई त राति जो हिकिड़ो इहो उहो पहर आहे जंहिंमें तव्हां दिलि में जेको सोचो ऐं सचे मन सां सोचो त अलाह साईं तव्हांखे ॾिए थो। ऐं इन में को शक कोन्हे त अलाह साईं खां जेको बि असां सची नियत सां ईमानदारी सां जेको बि अलाह साईं खां असां घुरंदा आहियूं, अलाह साईं असांखे नवाज़ींदो आहे। सो सर तव्हांखे वरी मां थोरो तंग कंदमि म्यूज़िक जे हवाले सां, थोरो तव्हांखे वरी परेशान कंदासीं तो नुदरत सर को परेशान ज़्यादा नहीं करना है। अच्छा, बेसिकली अभी मैं आपको बताऊं कि जो चीज़ मैं आपको सुनाने जा रही हूँ, उसमें हम 2 चीज़ें ऐड करने वाले हैं। स्टार्ट में मैं जो कुछ लाइन सिंग करूँगी वो करूँगी हमारे पाकिस्तान के जितने भी लेजेंडरी आर्टिस्ट जो इस दुनिया से जा चुके हैं और इस हालत में गए हैं कि उनको कोई पूछने वाला नहीं था, ये उनकी तरफ से सबके लिए है। और नन अदर देन उमर शरीफ भाई, मोइन अख्तर साहब और ये सब लोग, वो और भी बहुत सारे, मेहदी हसन खान साहब हैं, ये सारे वो आर्टिस्ट जो कि कसम पुरसी का शिकार होकर गए, लेकिन बस अल्लाह पाक, और बहुत अच्छी जगह है, अल्लाह पाक उनको गरी के रहमत करे। और ये छोटी सी एक डेडिकेशन है उनके लिए, एंड देन वील मूव फॉरवर्ड टू अ सूफी वन। ठीक है, श्योर। तो जैसे पोइट्री की बात आपने की, तो ये ट्रैक ये बेसिकली मेरे दिल के बहुत करीब है पोइट्री के हिसाब से। लाखों ही मुसाफिर चलते हैं, लाखों ही मुसाफिर चलते हैं, मंजिल तक पहुँचते हैं दो एक अहले ज़माना कदर करो, कमयाब ना हो नायाब है, ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब है, ताबीर है जिसकी हसरतों, ताबीर है जिसकी हसरतों, ऐ हम नफसों वो ख्वाब है हम, ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब है हम। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना, मैं नाराए मस्ताना, मैं नाराए मस्ताना, मैं शोखिया रिंदाना, मैं नाराए मस्ताना, मैं शोखिया रिंदाना, मैं तशना कहाँ जाऊँ, बेगर भी कहाँ जाना, मैं नाराए मस्ताना, मैं शोखिया रिंदाना।
फरोजा हूँ मैं आतिश लर्जा हूँ मैं शम्मे फरोजा हूँ मैं आतिश लर्जा हूँ किसी याद का सहरा हूँ किसी याद का सहरा हूँ मैं जलवाए जाना ना मैं नाराए मस्ताना मैं नाराए मस्ताना मैं शोखिया रिंदाना मैं वासिफ बिस्मिल हूँ मैं रौनक महफिल हूँ मैं वासिफ बिस्मिल हूँ मैं रौनक महफिल हूँ एक टूटा हुआ दिल हूँ एक टूटा हुआ दिल हूँ मैं शहर में वीराना मैं नाराए मस्ताना मैं नाराए मस्ताना मैं शोखिया रिंदाना 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 वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त जी। व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो जल्दी हाजिर करते हैं। तव्हांखे भली कारकंदासीं रंगनि भरी शाम में। सर, असांखे इहो ज़रूरु ॿुधायो त ऑटोमेशन लेबोरेटरी में ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं टेस्टूं थींदियूं आहिनि? मुंहिंजे ख्याल में का अहिड़ी छत असां एडवांस सिस्टम पिया कयूं। बोन मेरो आहे, लिवर ट्रांसप्लांट आहे, किडनी ट्रांसप्लांट आहे, ऐं जनरल सर्जरी कयूं पिया, जनरल मेडिसिन आहे, ऐं हर डिपार्टमेंट असां वटि आहे। कार्डिक सर्जरी आहे, कार्डियोलॉजी आहे, एंजियोग्राफी। त उनखे सभिनी खे जेके रिक्वायर्ड टेस्टूं हुजनि उहे असांखे करणियूं पवंदियूं, मजबूरी आहे असांजी। त उहे करे असां जॾहिं उन टेस्टुनि ते डिपेंड थो करे, ऐं डॉक्टर ते असीं हथु न लाहींदा आहिनि जंहिंसां लेबोरेटरी टेस्टूं न हुजनि। तंहिं करे कोशिशि इहा हूंदी आहे त जेके रिक्वायर्ड टेस्टूं असां वटि थियनि, इन्वेस्टिगेशन थियनि, फिटनेस हुन थींदी आहे, उहो सभु टोटल असां कयूं पिया। ऑटोमेशन मुंहिंजे ख्याल में असां ॿ हुआसीं स्टार्ट में जंहिं शुरू कई। अच्छा। ऐं हिकु आगा खान ऐं ॿियो गम्बट। सही। उहो साॻी मशीन उते बि लॻल आहे, सेम जो वेंडर आहे, असां वटि बि सभु। पर अञा असांजी आगा खान खां थोरी आई आहे, छो त असांखे इहे सभु टेस्टुनि खां सवाइ असांजा रिज़ल्ट सही न ईंदा, पेशेंट जी फिटनेस न थींदी। ऐं ॿियो छा त ऑटोमेशन में इहो फ़ाइदो आहे त माण्हू असांखे घटि घुरिबा आहिनि। छो त असां ज़रूरत ई टेक्नीशियन लाइ कोन हुया, त कुझु चंद माण्हू रखियासीं जॾहिं यानी हिकु माण्हू जेको आहे उहो 5 माण्हुनि जो कमु कंदो। सैंपल वरितईं, हुन रखी, हुनखे ॾेई चई, ऑटोमेटिक हुन मशीन मां फिरी उहो सभु टेस्ट अची वेंदी। हूअं हिकु हिकु माण्हू जुदा बीहे मशीन ते, 10 मशीनूं 10 माण्हू बीहनि, हाणे हिकिड़ो माण्हू इहो सॼो करे पियो सेटअप। त इन करे असांखे इहो बि फ़ाइदो त असांखे टेक्नीकल माण्हू न हूंदा जॾहिं असां, हाणे त इलाही थी आहे, त उन इहो बि असां सपोर्ट थी वई त ऑटोमेशन ते हलिया वियासीं। मजबूरी असांजी ऐं एडवांस सेटअप हो असां वटि। ऐं हाणे असांजूं टेस्टूं ऐं आखान जूं टेस्टूं, जॾहिं असांजी का टेस्ट पेशेंट खणी वेंदो आहे आखान में, उहो रिपीट न कराईंदो आहे, चई अठई एतिरो आहे त उहो रिपीट आहे, हुनजो असां ॾींदो हुजे त वैलिडिटी आहे त असांजो
छो सेम मशीनूं असांजूं सेम आहे, इन करे असां लेबोरेटरी सही ॿियो ऑटोमेशन आहे, हुन में जेको माण्हू जो जेको एरर हूंदो आहे हैंडल करण जो उहो नथो थिए, टेक्नीशियन जो उहो बि हुन में न कवर थी थो वञे। त इन करे इहो फ़ाइदो आहे ऑटोमेशन जो। ऐं उनमें असांजूं ईअं न हज़ारे न लखनि में टेस्टूं थींदियूं आहिनि। ऐं तव्हां ताजुब खाईंदव त जॾहिं आखान में वेंदव टेस्टूं कराइण, इहे अलाए घणा पैसा भरींदव। असां कुझु पहिरीं वठंदा हुआसीं माण्हुनि खां पैसा, पर मां चयो यार ग़रीब आहिनि, अफोर्ड नथा करे सघनि। हाणे टोटल फ्री आहे, ओके असां रुपए बि हुनखे कास्ट वठंदा आहियूं, पर उहा टेस्ट आखान वारी मिलंदी हुनखे। जेको माण्हू आगा खान जी भित ते हथु नथो रखी सघे, उहो हुते जेको आहे सो इहे मुफ़्त में त कराईंदा। सर तव्हांजी जेका इहा लेबोरेटरी आहे इहा गंबट में ई आहे, तव्हां हिन जूं ॿियूं शाखूं कराची में या कंहिं ॿिए शहर में न न ॾिसो न, खोलियूं? असां न खोलियूं इन करे त असांखे एॾो टाइम घटि आहे, एॾो स्टाफ आहे, जुदा जुदा खोलियूं, जुदा जुदा ख़र्च कयूं, वरी उतां असांखे, पर हुनमें इहो थींदो त असां माण्हुनि खां पैसा, इहो लालच आहे न, पैसनि वठण ख़ातिर असां ॿिए हंधि खोलियूंसीं त असांखे इनकम थिए। असां पंहिंजो कंसंट्रेट कयो आहे पंहिंजे इंस्टीट्यूट ते। सही ॿार इन करे त असां खामखा बि असां लालच जे हिसाब सां फैलिजी वेंदासीं। सही उनखे त पैसो घुरिजे, असांखे जॾहिं पैसो न घुरिजे त असां इन करे असां लिमिटेड पंहिंजे अदार खे फिक्स कयो आहे त इनखे सही टेस्टूं सही थियनि, माण्हुनि खे सहूलियत मिले, सही ऐं ग़रीब माण्हू वीचारा उनखे थोरो इहो फ्री हर शइ मिले। सही सही ईअं ॿियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेको तव्हां पुछंदव त उहो काफ़ी, ईअं रेडियोलॉजी आहे असांजी, जी CT स्कैन आहे, MRI आहे, इहे टोटली फ्री आहिनि, एक्सरे आहे, अल्ट्रासाउंड आहे, ईको आहे, यानी हर शइ जेका आहे तव्हां ॾिसो। ऐं उहो स्टैंडर्ड आहे जेको तव्हांखे सुठे में सुठी हॉस्पिटल में जेको मिलंदो उहो हुते मिलंदो। ज़बरदस्त माशाल्लाह। सर एतिरियूं मशीनरीज़ इक्विपमेंट्स तव्हां कीअं अरेंज कयूं, ऐं इन्हनि सभिनीनि खे वरी जदीद दौर आहे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे त हर क़िस्म जी असांखे मशीनरी खपे, त इहे सभु मतिलबु ॿाहिरां घुरायूं या पाकिस्तान में ई किथां अरेंजमेंट? न, इहो छा आहे त मां जॾहिं ॾिठो त ज़ाहिर आहे हिते पाकिस्तान में असां नथियूं मिलनि, त असां वटि एग्ज़िबिशन थींदियूं आहिनि काफ़ी। हिकु अरब हेल्थ में थींदी आहे दुबई में, ॿी वरी असां वेंदा आहियूं जर्मनी में मेडिका थींदी आहे। मां पर्सनली वेंदो आहियां हुते, इहे पर्सनली विज़िट कंदो आहे, ऐं उन्हनि जेके उनजा मालिक आहिनि, जेके मैन्युफैक्चर सां पर्सनली मां ॻाल्हाईंदो आहियां। उहो छा त मूंखे पैसा थोरा हूंदा हुआ मूंखे, त उहो डिस्काउंट इलाही ॾींदा हुया। अच्छा थर्ड माण्हू जेको विच ते हूंदो, जेको कमीशन वठंदो, उहो ख़तमु थी वियो, त असांखे मशीन बि सस्ती मिली, ऐं हू वरी इहो हो त हुनखे लुक आफ्टर कंदा। तव्हांखे यूरोपियन या USA जी आदत आहे, जेका मशीन ॾींदा उनजी फॉलोअप ज़रूरु कंदा आहिनि, ऐं हुन सां इहो ई कंदासीं 10 सालनि जो असां हुनखे करे छॾंदासीं। 10 साल में को पुर्ज़ो ख़राबु थियो उहो तव्हां प्रोवाइड कंदो असांखे, मशीन ख़राबु थी उहो कराईंदो, चेंज करे ॾींदो। अच्छा, तंहिंखां पोइ ॼण सीमेंट सां हुन जूं असां मशीनूं वरितियूं आहिनि, त सीमेंट जो माण्हू जेको आहे असां वटि हूंदो आहे। सही का बि शइ ख़राबु थी त हुन लाइ करे वरितई, त उहो थोरो हिकिड़ो सिस्टम खे हलाइण लाइ बि उहो माण्हू सिस्टम में अचिणो पवंदो आहे, जेके सही एक्चुअल उन में इंजीनियर बि थियणो पवंदो आहे पाण खे, त डॉक्टर बि थियणो पवंदो आहे, त बिल्डिंग में कंस्ट्रक्शन में उहो कंस्ट्रक्शन बि करणी पवंदी आहे, हर शइ ते नज़र रखी। इन खां सवाइ न थी सघंदो। बिल्कुलु सही। सर को अहिड़ो आला क़िस्म जो स्कूल जंहिंमें अमीर जो ॿार ऐं ग़रीब जो ॿार हिकु जहिड़ी तालीम हासिल करे, कुझु अहिड़ो अचण वारो आहे सिस्टम? हा, इहो अचे थो। हाणे असां स्कूल ठाहियूं पिया हुते, अदारे जे भरिसां ई आहे, इहो गवर्नमेंट जो ई आहे, गवर्नमेंट त पर उहो असां हलाईंदासीं, असां टेक असां करे वठंदासीं। उन में नियाणियुनि जे लाइ जुदा आहे, ऐं बाक़ी मेल जेके आहिनि असांजा ॿार उन लाइ जुदा आहे, कंबाइन आहे। छो त 12 ॾींहं में माण्हू वीचारा के एजुकेशन के लाइक कंदा, के न लाइक कंदा, त उन करे आहे उहा हिकिड़ी बिल्डिंग, मथे हू कंदा, हेठि हू पढ़ंदा, उनखे थोरो असां मार। मूंखे छा हुयो त डिमांड हुई असांजे डॉक्टर्स जी, उहे रहनि था कॉलोनी ठाहियूं अथमि, त उनजा ॿार जे चवंदा काॾे वञनि, त उनजी डिमांड थिए असांखे स्कूल सुठो हुजणु घुरिजे, ऐं चङी तरह माना ठीकु आहे, जे ठाहिणो ई आहे त ठाहिणो आहे, वठिणो आहे गवर्नमेंट खां, त उहो पोइ उहो स्कूल त हाणे ॿार असांजा उहो के खेरपुर पिया, के काॾे हाणे उन स्कूल में पढ़ंदा, डॉक्टर्स जा, असांजे स्टाफ जा, ऐं प्लस जेके शहर जा ॿार आहिनि उहे बि उते पढ़नि, उनखे एजुकेशन उहा फ्री हूंदी।
सही ईअं न आहे त हुनखां पैसा वरिता वञनि वरी असां हुनखे पर ॾींदासीं हुन मास्टरनि असां कोशिशि करे माशाल्लाह न न ज़बरदस्त एजुकेशन जेका आहे उहा बि मस्त आहे तमामु ज़रूरी हा, आहे उहा सर ज़रूरी आहे। जेतिरी न्याणी लाइ ज़रूरी आहे ओतिरी पुट लाइ बि पुट लाइ ज़रूरी तमामु आहे ज़रूरी ऐं ॿियो छा त ही माहौल असांजो हिकिड़ो ईअं थी वियो आहे ॼण त तव्हां इंटरनेशनल कई सिटी में वेठा हो न त उनखे उहो माहौल घुरिजे स्कूल बि उनखे तालीम एजुकेशन थी थिए हेल्थ उहा तव्हांखे घुरिजे ऐं काफ़ी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि शयूं जेके उन सां गॾु अञा ॿियो तव्हांजो क्वेश्चन आहे अलाए कहिड़ो आहे ख़बर कान्हे सर उहो मां तव्हां खां पोइ पुछंदसि तव्हां भली हिनखे कंटिन्यू कयो अच्छा हाणे उन लाइ असां छा कयो आहे त असां जी, जी। पंहिंजा डॉक्टर पिया प्रोड्यूस कयूं सही पंहिंजा टेक्नोलॉजी प्रोड्यूस कयूं पंहिंजूं नर्सूं पिया असां प्रोड्यूस कयूं उन लाइ असां मेडिकल कॉलेज खोली असां हिकिड़ी पहचान निकिती आहे अच्छा अच्छा ॿी बि निकिरे पई असां टेक्नोलॉजिस्ट पंहिंजा असां उहा बि हिकिड़ी पहचान निकिरे थी असांजी जंहिंमें टोटल टेक्नोलॉजी ECG जो टेक्नोलॉजिस्ट इको जो वाह, टेक्नोलॉजिस्ट वाह। MRI CT हलाइण जो टेक्नोलॉजिस्ट पेट CT हलाइण जो टेक्नोलॉजिस्ट कैंसर जी मशीन हलाइण जो टेक्नोलॉजिस्ट असां सभु उहे प्रोग्राम रखिया आहिनि उनखे असां पाण हिते पिया कयूं त ट्रेनिंग हुनजो डिग्री अवार्डिंग उहो कयूं पिया हुनखे जो असां डिग्री अवार्डिंग बि आहियूं इन करे त उनखे इहो थियो आहे त हाणे फ़ाइदो कहिड़ो थियो आहे असांखे त जंहिं टेक्नीशियन खे असां 2 लख ॾींदा हुआसीं हाणे जेका पंहिंजी पेज निकिती उहो लोकल एम्प्लॉयमेंट थी उनखे असांखे घटि रेट ते मिलियो जेके 2 लख हो 50,000 में ख़ुशि हूंदो भई मां पंहिंजे घर में मूंखे 50,000 मिली आहे पंहिंजो घर जे करे शहर में ऐं मुंहिंजा ॿार ते सभु कुझु त जेको असां 2 लख ते हायर कयो कराची खां या लाहौर खां या पिंडी खां हाणे उहो असांजी रिप्लेसमेंट थिए थी ICU आहे इंटेंसिव केयर तमामु असां माण्हू न पिया मिलिया NSC जा माण्हू न पिया मिलिया असांखे त ईअं पंहिंजा असां शुरू कया आहिनि इहो बि असांजो यानी एजुकेशन में त असां नर्सिंग पंहिंजी प्रोड्यूस कयूं पिया तव्हांजा टेक्नोलॉजी पंहिंजा प्रोड्यूस बि कयूं पिया ऐं छा असांखां जेके हाणे इनखे मां घणनि खे त पंहिंजी जेके निकिरनि था उनखे हिते ई इम्प्लॉय करे छॾियां थो सही डॉक्टरनि खे बि हिते ई रखी छॾियो आहे असां काफ़ी ॿिया जेके हलिया असांजे ॿाहिरां उहा ॿी ॻाल्हि आहे बाक़ी असां कोशिशि था कयूं त उनखे एम्प्लॉयमेंट बि असां हिते ई ॾेई छॾियूं अच्छा अच्छा पंहिंजा डॉक्टर पंहिंजूं नर्सूं पंहिंजा पंहिंजो ई टेक्नोलॉजिस्ट स्टाफ लोकल उहे असांखे चयो उन बि 5 साल महिनत कई शौक़ु हूंदो त असां हिन अदारे खे मथे वधायूं ज़ाहिर आहे जेको चवंदा अदारो सस्टेन कीअं थींदो हा ईअं ई थींदो ईअं ई थींदो, हा हा। त असांखे हिकु हिकु शइ पंहिंजी मिले पंहिंजी मिले ज़बरदस्त माशाल्लाह सर थोरो तव्हांजी फैमिली जे हवाले सां ॻाल्हि कयूं तव्हांजी वाइफ तव्हांजा ॿार मूंखे 4 ॿार आहिनि माशाल्लाह 2 पुट आहिनि 2 न्याणियूं माशाल्लाह माशाल्लाह ॿियो बि डॉक्टर आहिनि ॿुधायां थो न मुंहिंजो हिकिड़ो पुटु उहो डॉक्टर आहे आर्थोपेडिक्स सर्जन जेको असां तव्हांखे ॿुधाए थो जी, 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 रोबोटिक ते कमु कंदो हाणे उहो कोरिया खां ट्रेनिंग वठी आयो आहे वाह, ऐं वाह। सिंगापुर खां वाह वाह हाणे वरी जर्मनी वेंदो आर्थोपेडिक्स जो सर्जन आहे उहो आर्थोपेडिक्स जो हाणे उहो बि उनखे सुठो इहो सेंटर ठहियलु मिलियो आहे ऐं उन शौक़ु बि आहे माशाल्लाह। ज़ाहिर आहे मुंहिंजे जेनेटिक्स जा बि कुझु हुन में जुज़ा हूंदा ज़ाहिर आहे ज़ाहिर आहे कोशिशि कंदो त उनखे असांखे सुठे नमूने हलायां उन इहा लालच न हूंदी त मां केतिरा पैसा कमायां इहो न हूंदो हुनमें उहो आहे मुंहिंजी धीउ जेका आहे हाणे मां नंढे खां शुरू कयो हाणे वॾे त हाणे ॿी धीउ उनजे मथां जेका आहे न ठीकु ठीकु उहा ठीकु उहा नंढी वायरोलॉजी में PhD कई आहे माशाल्लाह अच्छा वायरोलॉजी में इहो ॾिसो मां अलाह खां ॾिसो मां कमु कयो मूंखे अलाह साईं केॾो नवाज़ियो बेशक हितां यूरोप यूनियन हुन MBBS कई यूरोप यूनियन जी हिकु स्कॉलरशिप आई उन में रुगो गर्ल्स खणियूं हुनखे ओके उन 6 गर्ल्स दुनिया में खणियूं हिन हुननि में हिकु ऑनलाइन हुनखे पेपर ते ॾिनो उहा सिलेक्ट थी वाह स्कॉलरशिप यूरोप यूनियन जी ऐं हुनजी जेका हुते जेका MSc पेरिस में थी माशाल्लाह ॿी स्वीडन में मां चयो मां ग़रीब माण्हू आहियां त ज़ाहिर आहे अलाह साईं केॾो आनंद ॾिनी न त असांजी मोहतरमा त पेरिस में पढ़ी पेरिस में रहंदी पैसे पढ़ियो न त उहा जेका मुंहिंजी छोकिरी ग़रीब ख़ानदान जी ग़रीब घर जी मुंहिंजी उहा पेरिस में उते 2 साल गुज़ारी ज़बरदस्त वरी स्वीडन में MS कई उहे बि स्कॉलरशिप जॾहिं इहो केॾो असांखे उन नवाज़ियो अलाह साईं मूंखे पंहिंजे हुन सां हाणे उहा उते मूं वटि एज़ अ प्रोफेसर आहे वायरोलॉजी बि ऐं पब्लिक हेल्थ जी बि सही, कम्यूनिटी में उहा ॿी माशाल्लाह। छोकिरी वरी हाणे मूंखे ॿुधायो वरी टियों पुटु आहे मुंहिंजो माशाल्लाह उन खां पोइ सही उन उहो असांजी लाइन में न आयो
उहो इंजीनियर थियो। अच्छा हा सो चए पियो मां यार डॉक्टर थी आहियां होशियारु ऐं चलो हलो बिल्डिंग मां ठाहे ॾींदमि। बिल्डिंग ठाहे पोइ उहो वरी जेको आहे न उन जापान मां PhD कई, अच्छा अच्छा बी कई हिन मां NIT मां, अच्छा अच्छा उहो पोस्टिंग होल्डर आहे। सही सही MS कई रसालपुर मां वाह। आर्मी वारनि जी, उतां पोइ हुनजी पोस्टिंग खई। पोइ हुनखे वरी स्कॉलरशिप मिली जापान जी, वाह वाह जापान मां MSc बि कई, ॿीहर वरी PhD बि कई। उनखे वरी ॿी स्कॉलरशिप मिली हुनजी USA जी, उतां कई। इहे ॾाढा पेपर्स लिखियल आहिनि। एयरपोर्ट जेको वॾो पुटु आहे मुंहिंजो, हिन वक़्तु हुनजी सर्विस मिली पई ॿिए हंधि, त दुबई में मिलियसि पे ऐं सऊदी में 3-4 कॉलेज यूनिवर्सिटी में मिलियसि। पोइ हुनखे मदीने में थी। माशाल्लाह मां चयो तूं मदीने वटि, घटि में घटि असांजो मदीने में घर त थींदो न। सुभान अल्लाह हाणे हुनखे 10 साल थी विया, हुनखे नेशनल मिली वई आहे माशाल्लाह ऐं हाणे मूंखे बि उनजे करे नेशनलिटी मिले पई। माशाल्लाह ऐं अॼु मूंखे ओतिरे मेडिकल टेस्ट कराई मोकिलियां त भई पोइ मिली त मूंखे नेशनलिटी अवार्ड कंदा सही सही उहो सऊदी में। इंशाल्लाह ॿियो ॿार ॿी छोकिरी जेका आहे मुंहिंजी वॾी वॾी जेका आहे, उहा हिन वक़्तु जेका गंबट कॉलेज जी प्रिंसिपल आहे। वो हा माशाल्लाह उहा उन MSc कई आहे ऐं उहो हिन वक़्तु प्रिंसिपल माशाल्लाह त माशाल्लाह 4 ॿार इहे आहिनि, ॾाढा ओबीडियंट। ऐं मुंहिंजे साम्हूं कॾहिं इहो न चए थो त बाबा तूं छा थो करीं। ॿार जूं तव्हां हूंदा न वेठा हूंदा आहिनि ख़ामोश, मां बि लेक्चर ॾींदो आहियां, ॿुधंदा आहियूं वेठा। असांजो राति जो कठा थींदा जेके हिते 3 ॿार गॾु आहिनि हिते मूंसां, उन शादियूं करण जा ॿार बि आहिनि। ऐं राति जी मानी जेका आहे असां 10 बजे मां वेंदो आहियां हुते, उन सां गॾु मानीअ सां गॾु खाईंदा आहियूं। उनजा नंढा ॿार सभिनी जा माशाल्लाह हुते। त असांजी फैमिली हिकिड़ो ॿार ॿाहिरि आहे जेको सऊदी में आहे, मदीने में आहे, बाक़ी ॿिया असांजे इकट्ठा आहिनि हिते। सही माशाल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे तव्हांजी ॿारनि सां तव्हांजी फैमिली सां हमेशह ख़ुशि रखे, हा असांजी दुआऊं आहिनि। ऐं तव्हां ईअं ई जेको आहे अवाम जी ख़िदमत बि कंदा रहो इंशाल्लाह इंशाल्लाह। सर वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। कोई मैसेज ॾियणु चाहींदो? हा मैसेज इहो आहे त ॾिसो, सोचो सुठे कम लाइ ऐं उनखे वरी तव्हां इम्प्लीमेंट कयो। ईअं न सोचे वरी छॾे ॾियोसि। सही त इहो वियन हिकिड़ो रखो, गोल हुजे तव्हांखे, कंप्लीट कयो कंप्लीट कयो अधु में न छॾे वञो। विजन इंसान जो क्लियर हुजे। हा वियन क्लियर हुजे। मां हिन खे चयो त मां गाननि ॿुधण जो शौक़ु कोन कयो, हा सही बेतबाज़ी कोन कई, हा हा मेला मलाखड़ा घटि आहे, हा हा ठीकु आहे नी। इहे शयूं या अच्छा सिनेमा कॾहिं मां न ॾिठी, ठीकु, पर हिकिड़ो वियन हो मुंहिंजो। त हिकु दफ़ो मां वियुसि हिन में फिल्म में, हिकु दोस्त वठी वियो, मां निंड कंदो रहियुसि, ॾिसंदो रहियो। सही वियन हिकिड़ो क्लियर हुजे। जेको तव्हां कयो डायरेक्शन तव्हांजो क्लियर हुजणु घुरिजे, क्लियर तीर वांगुरु, नक जी सीध जंहिंखे चवंदा आहिनि। ऐं उनखे तव्हां तॾहिं त गोल खे अटैक कंदव न तव्हां, बिल्कुलु अचीव तॾहिं कंदव। अचीव तॾहिं कंदा। सो हर कंहिंखे इहो ई आहे त भई हिकु त महिनत, ॿियो ऑनेस्टी, ईमानदारी तव्हां में हुजणु घुरिजे। जे ईमानदारी न आहे, जेको कूड़ खां परहेज़। हा कूड़ खां परहेज़। सही, वॾी महिरबानी सर। ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर बि मुलाक़ात कंदासीं इंशाल्लाह। सर जी ॻाल्हि मां इहा ई हिकिड़ी नसीहत बि मिले थी त पंहिंजो विज़न क्लियर रखो ऐं जेका बि अचीवमेंट हासिलु करणु चाहियो था, जेको बि गोल आहे तव्हांजो या जेको बि एम आहे, शुकुरु कयो, सब्र कयो, कूड़ न ॻाल्हायो ऐं ईमानदारी सां उनजी तरफ़ अॻिते वधंदा रहो। त उमेदु आहे तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।